अज तो परेशानी सफ़ा मूंखे वठ करे वई यार। मथों पहिरीं अची वई आहे जाइ जी मसवाड़ ॾियणी आहे, बिजली जे बिल जा पैसा भी भरणा न, घर में भी राशन का जरी नहीं, कीअं कयां? खीसा भी खाली आहिनि, बटूं भी खाली लॻो पिया। अॼु त सफ़ा रुपयो भी न आहे यार। इतरा पैसा भी न आहिनि जो बसर ऐं टमाटा वठी अचां जो घर खाए पी मुंहिंजी घरारी मुंहिंजी बुख ते कीअं गुज़ारींदी। हलो, आजा नंढा फेजू, आजा घारा मां छा होटल थियल वादा तोसां ॻाल्हि सिधी आहे। अॼु मुंहिंजे खीसे में हिकिड़ो रुपयो भी न आहे दा। बस तव्हां जी चांहि पी अचो, अॼु असां खाली आहियूं यार। ठीकु आहे यार, कीअं कयां? ॾिसां को यार छा थींदो। पैसो भी न आहे, अॼु परेशान लॻो पियो आहे। हाय अल्लाह, मुंहिंजो मुड़ुसु केॾो परेशान आहे। हुनखे इहो भी फ़िक्र आहे जो घर जी मसवाड़ ॾियणी आहे, घर में राशन भी न आहे, हुनजी भी टेंशन अथसि। बिजली जो बिल पियारणो आहे, हुनजी भी टेंशन। हाणे उहो अकेलो माण्हू छा करे सघे थो? हाणे हमरा कॉल कई चे होटल ते अचे, चांहि पीअण जा भी पैसा न अथसि। केॾो परेशान आहे। हाणे मां छा कयां? हा भंबोरी, तूं कुझु कर हिन जे लाइ, ख़ुशि थी वेंदो। मुंहिंजो मुड़ुसु परेशान आहे न, अल्लाह कंदो मां परेशान न थियण ॾींदुमि। सजाद, सजाद, बस परेशान पंहिंजे टेम ते छॾी। सजाद, हा बबू जी। जानी मूंखे पैसा ॾे, मां शहर वञणो आहे। मुंहिंजी बबू जी, हा पैसा हुजनि हा तोखां प्यारा न आहिनि। मां वटि सच पुछे न, हिकिड़ो रुपयो भी न आहे। अड़े बटूए में ॾिस हूंदा। बबूरी छो मूंखे बेइज़्ज़ो करे थी? बटू में हिकु रुपयो भी न आहे। पैसा हुजनि हा तोखां मां प्यारा कयां, तोखां सां ई प्यारो न आहे चरी। तू हिकु चक्कर मुंहिंजे चवण ते बटूए खे खोले ॾिस त सही। बटू खे मां ॾिठो आहे न, सफ़ा खाली आहे, रुपयो भी न अथसि बटू में। अरे यार, मां चवां थी मुंहिंजे चवण ते हिकु चक्कर हुनखे खोले त ॾिस, ख़बर पइजी न वेंदी? हाणे तूं जिद कंदी आहे न, हल हल। अच्छा अच्छा, हाणे इहो पियो थी बटूओ तुंहिंजो, ॾिस हिन में पैसा पिया थी। ओ मुंहिंजी रन बंबूरी, अलाए तूं चरी आहे अलाए मां चरियो आहे। मां हाणे बटू ॾिठो, पैसा न आहिनि। अरे अल्लाह जा बाना, मुंहिंजी ॻाल्हि मन त सही, हिनखे खणी ॾिसंदे हिन में नांग त न पियो आहे? जिद कंदी आहे न पंहिंजो, तूं जिद कंदी आहे न तूं। ॾिस पैसा पिया नी न, मां तोखे चयो मां जो पैसा आहिनि बटूए में। हाणे ॾे त मां शहर वञा शॉपिंग करे अचां। रन बंबूरी, हा चरी अलाए मथो ख़राब थी। हे 5000 त मूंखे नंढे फैजू ॾिना रखणे लाइ। नंढे फैजू ॾिना? अल्लाह साईं, मां चयो मुंहिंजो मुड़ुसु केतिरो परेशान आहे, मां हुनजी हेल्प कयां, हुनजी मदद कयां, पैसा हुनखे ॾियां। हाणे मां इहो भी नथी चई सघां जो खीसे में मां पैसा रखिया नी तुंहिंजे बटुए में, चवंदो पिरन मूंखां पैसा लिकाए थी। हाणे बंबोरी, इज़त हिन में आहे जो बसि चुप करे बीह रहो। मूंखे चूनो हणी वियो। अरे सजाद, मां तोखे हाणे छा चवां? हाय अल्लाह साईं, मूंखे अहिड़ी ख़बर हुजे मां अधु रखियां, अधु हिनखे ॾियां। चलो जेको थियो सो थियो।